बंद कयो बंद कयो हर प्लान कटे जी पगारू बंद कयो गुंडागर्दी बंद कयो रिश्वतखोरी बंद कयो रिश्वतखोरी बंद कयो। जीत नाज़रीन, अॼु हैदराबाद में पब्लिक हेल्थ इंजीनियर जे साम्हूं ही वर्कर एहतिजाज पिया कनि। अचो त हिननि सां ॻाल्हि कयूं त हिननि जो छा मसइलो आहे, हिननि छाजे करे हिननि जे साम्हूं मुज़ाहिरो कयो आहे। अचो त हिननि सां ॻाल्हियूं कयूं त हिननि जो छा चवणु आहे। गुज़श्ता 11 महीने से जो है ना तनख्वाहें रुकी हुई है। इतने लोग हैं जो किराए के पर रहते हैं। अब उन लोगों का गुज़र बसर किस तरीके से होगा, आप खुद इस चीज़ का अंदाज़ा लगा लें। और तनख्वाहों की जो सैलरी हमारी अमाउंट करते करते 11,000 12,000 पे लेकर आ गए। अब 12,000 रुपये भी वो मुसलसल अगर चलती रहे तो बंदे का कोई गुज़र बसर हो सके। अब 2-2 3-3 महीने के बाद अगर 2 सैलरियाँ होंगी तो बंदा किस तरीके से वक्त गुजारेगा। तो सिंध गवर्नमेंट से सर दरख्वास्त है कि हम लोगों के लिए कुछ खुसूसी इक़दाम किए जाए और हम पर जो है ना महंगाई में आपको तनख्वाह नहीं मिलती है, कितनी परेशानी होती है? क्या बहुत सर परेशानी का सामना है। जो किराए के मकान है अभी वो तो हम लोगों के घरों को ताला लगाने पर आ गए कि भाई ताला लगाओ, खाली करो मकानों को। तो लिहाजा सिंध गवर्नमेंट से दरख्वास्त की जाती है कि हमारे जितने भी साथी हैं सारे परेशान हालत में यहाँ पे धक्के खा रहे हैं। हमें अपनी अपनी तनख्वाहों के लिए अपने लिए यहाँ पे धक्के खाने पड़ रहे हैं। ये जो हमारा हक है और ठेकेदार कहते हैं कि भाई हमारे को जो ना वो चेक पास होगा तो हम आगे पेमेंट करेंगे। ठेकेदार का नाम बाबर भाई कहते हैं और कांटेक्ट नंबर भी है हमारे पास, मगर अभी जब भी बुलाते हैं तो इसी तरीके से हम लोग यहाँ धक्के खा के चले जाते हैं। लिहाजा सिंध गवर्नमेंट से दरख्वास्त की जाती है कि हमारे लिए खुसूसी इक़दाम किए जाए और हम गरीबों का ख्याल रखा जाए। 25,000 सैलरी वाले का गुजारा नहीं हो रहा, हम 11-12 हज़ार में किस तरीके से अपनी ज़िंदगी और अपने घर के बच्चों का किस तरह गुजर बसर करेंगे। ऑपरेटर है टनवाला मरी प्लान जो प्लांट टनवाला मरी बिल्कुल सही हालत बिल्कुल सर। प्लान जा सामान कढी आने लिया ठेकेदार धमकियूं बि ॾिए पियो त आउं तव्हांखे प्लांटनि तां सभिनी खे कढंदुसि ऐं तव्हां को मुज़ाहिरो न करियो ऐं जेको सो पुलिस घुराईंदुसि ऐं तव्हांखे जेको सो उन हालत छॾींदुसि। ऐं जेके ग़रीब आहिनि आरो प्लान या जेके ऑपरेटर आहिनि ऐं कंहिंजी मतिलबु किडनी सही कान्हे, कंहिंजो घर में कहिड़ो मसइलो आहे, मतिलबु हर माण्हू खे प्रेशराइज़ पियो करे। ही जेको ठेकेदार आहे, ठेकेदार इहो चए थो त मतिलबु हिननि खे ऐं उन सां ठेकेदार सां असांजो हिकिड़ो ऑपरेटर या 2 ऑपरेटर बि हुन सां मिलियल आहे। ऐं तव्हांखे खोल थो ॿुधायां, ऑपरेटर मिलियल आहे, उन नालो नथो वठी सघां। जेको बि आहे केर बि आहे छाजे करे थो करे यार, असांखे सभु भाउ ग़रीब जेके बि आहिनि दोस्त आहिनि, असांखे सभु हिक जी नज़र सां ॾिसणो आहे। असां हिते मुज़ाहिरो था करियूं। ऐं इहो चवां थो जेके ऑपरेटर जेके बि सभु मुज़ाहिरो करे हिते वेहो गेट ते असां गॾु। हींअर एक्शन साहिब सां मिली आयो आहियां। एक्शन साहिब जेको सो मूंखे चयो तव्हांखे आऊं तव्हांखे कुझु ॿुधाईंदुसि ऐं उन सां मिलियासीं। मूं लियाकत चांजू साहिबु जेको असांजो ज़िले जो सदर आहे ऐं जेको सो उन सां ॻाल्हायोसीं, उनखे बि हुन जवाबु ॾेई छॾियो। हींअर हुन चयो त भाउ ठेकेदार जेको नथो करे। हाणे तव्हां ठेकेदार सां असां छा ॻाल्हायूं? असां जूं पघारूं 5 महीननि खां रुकियल आहिनि। असांजे घर में जफ़ाकशी सां असांजा ॿार बच्चा राति जो हिकिड़ो टाइम खायूं, हिकिड़ो टाइम असीं कोन खायूं। छा करियूं असीं केॾां वञूं? असां आख़िरी एॾो मजबूर न करियो, असीं पंहिंजो पाण खे भाउ जी पब्लिक हेल्थ जे डिपार्टमेंट जे साम्हूं इंशाअल्लाह अलाह जे तरफ़ां ख़ैर पंहिंजे पाण खे साड़ींदासीं। ऐं हर ऑपरेटर, असांजा 2 ऑपरेटर अॻे मुआ आहिनि जिन्हनि जूं पघारूं न कयूं, मरी हलिया, हुननि जो कुझु बि न थियो। अॼु ताईं बि हुननि जूं पघारूं खाए वठो ठेकेदार। छो बच्चनि में हुन जूं रीहूं आहिनि? छो ठेकेदार हींअर कोन थो अचे छा? ठेकेदार छो नथो ॻाल्हाए? असां गेट बंदि ठेकेदार छो नथो अचे? हींअर अचनि ठेकेदार सां ॻाल्हाइनि साम्हूं अची। हाणे छा असीं हुन ठेकेदार सां ॻाल्हायूं? ठेकेदार चए थो अॼु न सुभाणे न परीं न। असांखे रोज़ु जेको सो ड्रामा ऐं चूतियो बनाए। असीं चूतिया न आहियूं। असां मां हिकिड़ो 5 ऑपरेटर मरंदासीं, पेट्रोल हारे पंहिंजे पाण खे पब्लिक हेल्थ गेट जे साम्हूं साड़ींदासीं। असां हिते इन करे धरणो ऐं एहतिजाज हयो आहे त पहिरियां ॻाल्हि त जेको ठेकेदार आयो आहे कासमाबाद या हैदराबाद जो को बि प्लान सही तरीक़े सां न ठहियो आहे। आवाम जेकी आहे पाणी लाइ ॾाढी परेशान आहे। ऐं पाणी तव्हांखे ख़बर आहे ज़िंदगी आहे इंसान जी। अगरि पाणी गवर्नमेंट हिकिड़ो ॾे आवाम लाइ का प्रोजेक्ट या का शइ आवाम लाइ त उहा ठेकेदारी सिस्टम में ऐं ठेकेदार खे ॾिनी वञे ऐं उहा सही तरीक़े सां फराहम आवाम खे न थिए त आवाम बि परेशान आहे। आवाम खां गॾु वरी असां बि परेशान आहियूं जेके आरो प्लान मुलाज़िम असां प्लान ते जेके ड्यूटी कंदड़ आहियूं। असांजी 5 महीननि खां जेकी आहे पघार रहियल आहे हिन ठेकेदार ते ऐं मुसलसल असांखे पूरा आसरा ॾिना था वञनि। पहिरियां असांखे 10 तारीख़ जो आसरो ॾिनो वियो जेको हिमंत हले पियो, उनखां पोइ 3 तारीख़ जो ॾिनो वियो। पर हाणे अफ़सोस जी ॻाल्हि इहा आहे त असांजी फ़ोन खणण लाइ उहो तयारु न आहे
फ़ोन खणण लाइ तयारु न आहे ऐं चवे थो जॾहिं मूंखे पैसा मिलंदा तॾहिं तव्हांखे आउं पैसा ॾींदुसि। ऐं ॿी सूरत में इहो आहे त दोस्त असांजा कंहिंजो किडनी जो मसइलो आहे, कंहिंजो छा नालो घर में बीमारी आहे, कंहिंजा ॿार बीमार आहिनि ऐं असां एॾा परेशान आहियूं जिनजी का हद ई न आहे। ऐं असां इहा रिक्वेस्ट जेको आहे एक्सीडेंट पब्लिक हेल्थ उनखे चवंदासीं ऐं ॿिया जेके वस वारा आला अमलदार आहिनि उन्हनि खे कंदासीं त ख़ुदारा असांखे जेके आहिनि आरो प्लांट ठाहे ॾिना वञनि ऐं असांजूं जेके पघारूं आहिनि उहे पघारूं असांखे मिलनि। ऐं ॿियो असांजो अर्ज़ु इहो आहे त जेको गवर्नमेंट हाणे 25,000 रुपये जो जेको नोटिफिकेशन कढियो आहे त हर लेबर खे हर मुलाज़िम खे ॾिननि त असांखे उहे 25,000 रुपया पघार मिले। केतिरा आरो प्लांट आहिनि हिते कासमाबाद में जेके आहिनि 14 आरो प्लांट आहिनि। टोटल प्लांट सॼे हैदराबाद जा मिलाए जेके ठेकेदार खे मिलिया विया आहिनि 77 या 72 आरो प्लांट आहिनि, पर कंहिं ते बि प्रोपर जो कमु थियणु घुरिजे उहो कमु न थियो आहे। गवर्नमेंट जी तरफ़ां हिनखे लेटर मिलियल आहे ठेकेदार खे त हर प्लांट ते 3 लख रुपया ख़र्च करणा आहिनि, पर उन वटि अहिड़ी टीम ई न आहे, अहिड़ा औज़ार ई न आहिनि त उहो प्लांट जी मेंटेनेंस करे। अगरि कंहिं बि प्लांट ते वञे थो त उन वॾी ॻाल्हि त टेस्टर न आहे त उहो को पैनल खोले त उन पैनल जो करंट चेक करे, ओड़ो कम ई नथो थिए। बसि ख़ाली फोटू सेक्शन आहे ऐं जेको आहे ॿुधाइणो आहे ऑफिसरनि खे असां प्लान ठाहिया आहिनि, असां कॉन्टेक्ट कया, पर को बि प्लान सही तरीक़े सां कमु नथो थिए। सभु प्लान ज़बून हालत में पियल आहिनि ऐं सभई प्लांट बसि नाले मात्र हली रहिया आहिनि। उन में तक़रीबन 20 खां 15 प्लांट जेके आहिनि अञा ताईं गैरफाल पियल आहिनि, जेके माना ठहिया ई कोन, ठेकेदार वियो ई न आहे उन प्लांटनि ते। हमारी तकरीबन 11 महीने की सैलरी है। 11 महीने से हम लोगों को सैलरी नहीं मिली है। हम हैदराबाद के तमाम ऑपरेटर जो है पिछले 2 महीने से यहाँ पे एहतिजाज कर रहे हैं। वक्तन आते हैं और आके ऐसे ही चले जाते हैं। यूएफ और आरओ प्लांट जो हैं ये सारे यहाँ पर जो है धक्के खा रहे हैं। तकरीबन पिछले 2 महीने पहले हम आए थे, जब भी यही हुआ। अभी लास्ट टाइम 10 दिन का आसरा दिया, उससे पहले लियाकत भाई गए, वो मिलकर आए, डायरेक्टर साहब सब बैठे, सबके सामने हमारे को 3 दिन का कहा। वो 3 दिन भी गुजर गए। 23 तारीख का टाइम था, सब बड़े लोगों के अंदर बात हुई, लेकिन वो 23 तारीख गुजरे हुए आज 1 हफ्ता हो गया। कितने आप वर्कर्स हैं जिनकी तनख्वाह रुकी? तकरीबन हमारे 78 के करीब हैं, टोटल 81 है। 78 हैं जिनकी तनख्वाह आगे पीछे है, बस किसी के 7 महीने की, किसी की 11, किसी की 14 महीने की, इस तरीके से। कोई वजह बताया क्यों उसने रुके हुए? बस ठेकेदार का चेक होगा तो देंगे। पहले क्या और हमारे तकरीबन इसके अंदर जो है 30-35 ऑपरेटर ऐसे हैं जो किराए के मकान में रहते हैं। एक ऑपरेटर ऐसा है उसकी 4 बेटियां हैं। एक ऑपरेटर ऐसा है जो मर गया है अभी पिछले 2 महीने 1 महीने पहले, जिसके ऊपर बड़ा एहतिजाज किया गया और उसके जो है बच्चों को सैलरी वैलरी लियाकत भाई वालों ने कोशिश की, उसके बच्चों को सैलरी भी दिलवाई है 1-2, लेकिन फिर वही होता है कि 10-12 को दे दी तो 25-30 पीछे रह जाते हैं। आज तक रुल रहे हैं, धक्के खा रहे हैं। 11,000 तनख्वाह दे रहे हैं। और हमारी जो सैलरी थी, अब जो नोटिस आया है वज़ीर आला की तरफ से, वो एक आम आदमी के लिए भी 25,000 रुपये का है। हमारी सैलरी 15,000 लगी, 17,500 लगी, अब हमें मिलती है 12,000 रुपये। 12,000 भी मिलती है 4 महीने में, 2 महीने की, 1 महीने की। अभी जो ठेकेदार है इसके पास हमारी 4 महीने की सैलरी है और ऐसे ही धक्के खा रहे हैं। अब बोल रहे हैं बिल हो जाएगा, ये हो जाएगा, वो हो जाएगा। हमारा होगा क्या? हमारा कोई रास्ता है? हमने अपनी आवाज़ आप तक पहुंचाई है, बराए मेहरबानी ये आवाज़ हमारी आगे पहुंचाएं। अस्सलाम वालेकुम दोस्तों, इन प्लान जो ऑपरेटर है अब्दुर्रहमान सुमरो ऐं इन खां प्लान जे बारे में मालूमात वठूं था। अब्दुर्रहमान ॿुधायो तव्हां छा था चवणु चाहियो? फर्श दीवारूं टुटी वियूं आहिनि, हीअ टंकी जेका आहे पाणी हिन में भरिजे थो। 3000 लीटर पाणी आहे हिन में। इहो सॼो वज़न हिन दीवार ते आहे, सम्झे। हिनजो फर्श जो कमु लोकल कमु थियल हो, सम्झे ॻाल्हि में। लोकल पोयां जेका कंपनियुनि कयो पियो कमु, सम्झे। 18 सालनि खां कंहिं क़िस्म जी मेंटेनेंस को कमु न थियो आहे, सम्झे। 3 साल गुज़र गए, 3 सालनि जे अंदरि को माण्हू को असांजी ॻाल्हि ॿुधण लाइ तयारु न आहे। असां बार दायो आहे, ऑफिसनि में दायो आहे, प्रेस क्लब ते धरणा आया, सम्झे। पर हाणे ये टीम आई आहे कमु करणु, तव्हांजो मौक़िफ़ छा आहे त पहिरियां हिन जी बिल्डिंग ठाही वञे, पोइ ॿियो कमु कयो वञे? फर्स्ट में जेको आहे कमरो सॼो माना तव्हांखे इन प्लान हलनि था रिस्क थींदो, माना केॾी महिल बि किरी सघे थो, जेका कंडीशन आहे प्लान जी? हा, न मूंखे इजाज़त ॾियनि, इजाज़त आउं त हलाइण लाइ तयारु आहियां। न हलाइण लाइ तयारु, पर जेको हुकून हालत में लॻो पियो आहे, जल्दी धारियूं लॻी पियो आहिनि ऐं टैंकी जो वज़न सॼो न थिया ऐं पाणी भरिजे, दीवार किरी बि सघे थी। इहो रिस्क तव्हां नथा करणु चाहियो न? न, हलण जी पोजीशन में न आहे। माना हलाइण जी पोजीशन में न आहे न? रूम ठाहे ॾिनो वञे, हा, रूम ठाहे ॾिनो वञे, हलाइण लाइ तयारु। माना तव्हांजो पहिरियां मौक़िफ़ आहे तव्हांखे रूम ठाहे ॾिनो वञे, इन खां पोइ तव्हांजे प्लान जो कमु कजे, पोइ तव्हां प्लान हलाईंदव? त
मुलाज़िम आहियां, मूंखे चवंदा त हलाईंदसि, ठीकु आहे, पर असल में जीत नाज़रीन तव्हां हिननि जो ॻाल्हियूं ॿुधूं त हिननि जो इहो चवणु आहे जेको ठेकेदार बाबर आहे उहो असांजो 6-7 महीननि खां पघारूं रोके वेठो आहे ऐं वज़ीर आला सिंध हींअर 25,000 जो ऐलान कयो आहे। हिननि खे 12,000 बि मुश्किल सां ॾियणो था वञनि ऐं उहो बि 4-5 महीननि खां पोइ मुश्किल सां हिननि खे पघार ॾिनो थो वञे। उन खां अलावा हिन वर्करनि जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधूं, हिननि जे घर में फाकाकशी लॻी पई आहे पर हिन ठेकेदार खे को बि रहम कोन पियो अचे। हींअर असां इंजीनियर साहिब जे ऑफिस में वियासीं, उन बि मिलण खां इनकार करे छॾियो आहे ऐं हिननि सां इंसाफ़ थियण जे लाइ वज़ीर आला सिंध, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान ऐं बिलावल भुट्टो खे अपील आहे त महिरबानी करे हीअ जेके वर्कर आहिनि त उन्हनि सां इंसाफ़ कयो वञे, हिन जूं पघारूं जारी कयो वञनि ऐं इन खां अलावा हिननि जे घरनि में जेका मुश्किलातूं आहिनि उहे दूरि कयूं वञनि। कैमरामैन मंसूर जमाली सां गॾु महबूब जमाली, सोच TV, हैदराबाद।